वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी मसइलनि जो शिकार आहे। उन सिलसिले में अॼु वफ़ाक़ी उर्दू यूनिवर्सिटी जो प्रोफेसर डॉक्टर असगर दस्ती जेको आहे उहो पाण खे गाॾी हेठां ॾियण ते मजबूर थी वियो, जंहिंजी वीडियो सोशल मीडिया ते पिणु वायरल थी वई ऐं जेको आहे सिविल सोसाइटी ऐं ॿियनि तरफ़ां हुनजी मज़म्मत कई वई। असां सां गॾु कराची प्रेस क्लब ॿाहिरां प्रोफेसर डॉक्टर असगर दस्ती मौजूदु आहे, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं ॿुधाइजो त हीअ जेको तव्हां गाॾी जे हेठां ॾियो पिया, छाजे लाइ पिया ॾियो पिया? ॾिसो बाबा, जॾहिं कंहिं प्रोफेसर जे घर में मानी न हुजे, प्रोफेसर असां ॿियनि जे ॿारनि खे पढ़ाईंदा आहियूं, टीचिंग कंदा आहियूं, जेकॾहिं असां पंहिंजे ॿारनि जी फीस जेको आहे उनजी अदायगी न करे सघूं, असां पंहिंजे बचड़नि जी जेको आहे तालीमी सिलसिले खे अॻिते न हलाए सघूं, पोइ असां काॾे वञूं? असां पाण खे गाॾी जे हेठां ई ॾींदासीं न, छो त असांखे केरु ॿुधण वारो कोन्हे। असां आहियूं मिडिल क्लास सैलरीड क्लास प्रोफेसर टीचर। महीननि खां सैलरी ॾींदा आहिनि। सही, हाणे 3 महीना थिया आहिनि सैलरी बंदि आहे, ऐं 26 महीना थिया आहिनि जेको असांजी हाउस सीलिंग बंदि आहे, जेको तव्हां ईअं सम्झो था उहो तक़रीबन असांजी 1/4 सैलरी जो हिसो आहे, तक़रीबन अधु खां थोरो घटि उहो असांजी सैलरी जो हिसो आहे। उहो 26 महीने खां बंदि आहे। हिकिड़ो महीनो, 2 महीना, 3 महीना, 4 महीना, 24 महीना, 26 मंथ्स, ही इनफ आहे। तंहिं करे असां अॼु एहतजाज जे तौर ते मां पाण खे वीसी जे गाॾी जे आॾो जेको आहे मां उते मां लेटी करे एहतजाज कयो त बाबा तव्हां असांखे सैलरी ॾियण जे बजाए, हाउस सीलिंग ॾियण जे बजाए, असांजी मेडिकल पैनल्स असांजा बंदि आहिनि, ॿारनि जे स्कूल खां मूंखे नोटिसिस था मिलनि। असांजो मुतालबो सिंपल आहे, असांजो जेको हक़ आहे, असांजी बेसिक सैलरी जो मुतालबो त थियण ई न घुरिजे। भाई सैलरी असांजो हक़ आहे, असांखे हर महीने हर माह बग़ैर कंहिं बंदिश जे असांखे मिलणु घुरिजे, पर हिते न सैलरी आहे। ऐं सैलरी जे बजाए वाइस चांसलर असांखे धमकियूं थो ॾिए कि मैं तुम्हें टर्मिनेट कर दूंगा। असां जॾहिं ॻाल्हि कंदा आहियूं वीसी साहब के, वाइस चांसलर साहब हमें हमारी सैलरियां दे, मैं निकाल दूंगा, त बड़ा इनफ इज़ इनफ। हाणे असां जेको आहे सोचियो आहे त मां एज प्रोफेसर मां PhD कयो आहे, मां पंहिंजी PhD जी डिग्री साड़े छॾींदुमि, को फ़ाइदो न आहे। बिल्कुलु तव्हां जेको आहे प्रोफेसर असगर दस्ती जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उनजो इहो ई मुतालबो आहे त जेके रहियल पघारूं आहिनि उन जे घर में जेको आहे फाकाकशी आहे। ऐं हुन इहो बि चयो आहे त जीअं अगरि मूंखे पघारूं न मिलियूं त जेका हुनजी डिग्री आहे उहो पाण जेको आहे डिग्री साड़े छॾींदो। ॿी सूरत में जेको आहे हू एहतिजाज जो बि दाइरो वसी कंदो। जी।